मदीजी शहर सां आहे। मदीजी शहर जी कहिड़ी सुञाण जेका सियासी समाजी शख़्सियत आहे एडवोकेट सैयद दुर्ममन शाह, हुन बि हिकु दफ़ो निजी कचहरी में ॿुधायो हुयो त जेको आहे मां डीसी खे हिकिड़ो लेटर माणियो आहे, जेको मदीजी में बि जेको पार्क आहे उहो बिल्कुलु बि ख़स्ता हाल आहे, उन में कंहिं क़िस्म जो को कमु न आहे थियल। ऐं सुप्रीम कोर्ट जूं बि डायरेक्शन्स कुझु इन तरह जी बि मिलंदा आहिनि त हुन जेको आहे हिन वक़्त ताईं कुझु न करे सघियो आहे उन वक़्तु। दादा ईअं आहे त ॾिसो न, ही जेके असां वटि मसइला आहिनि इहे ॾाढा देर पा मसइला आहिनि, पुराणा मसइला आहिनि, देरीना मसइला आहिनि। ऐं इहे मसइला अहिड़ा आहिनि जेकी कंहिं हिकिड़े झटके में जादू जी छड़ी सां मसइला हल कोन थींदा। इन्हनि में हिकिड़ो पूरी स्ट्रेटजी ठाहिणी पवंदी आहे, पूरो हिकिड़ो लाइ अमल ठाहिणो पवंदो आहे। उन में जेकी बि असांजा शहरी आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड वठिणो पवंदो आहे, जेकी तव्हांजा स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड वठिणो पवंदो आहे, आम तव्हांजी सिविल सोसाइटी खे ऑन बोर्ड वठिणो पवंदो आहे, तव्हांजे पंहिंजा जेके रेवेन्यू जा ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ी पूरी प्लानिंग ठाहे करे ॾियणी पवंदी आहे। इन में पुलिस डिपार्टमेंट खे इन्वॉल्व करिणो पवंदो आहे, इन में एंटी इंक्रोचमेंट फोर्स खे इन्वॉल्व करिणो पवंदो आहे, इन में पुराणा नक्शा कढाइबा आहिनि, इन में पूरो प्रोसेस ॾिसबो आहे त जेको पार्क ते जेका शइ तव्हां चओ था उहो पार्क कंहिंजी प्रॉपर्टी आहे, कंहिंखे ज़िम्मेदारी ॾियणी आहे। सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो इंक्रोचमेंट त ख़तमु न आहे करणी, उन खां पोइ मलबो बि हटाइणो आहे हुनजो, उन खां पोइ उनखे फंक्शनल बि करिणो आहे। हाणे उनखे फंक्शनल कीअं कजे, इहो पूरो हिकिड़ो प्रोसेस आहे। इहो को अहिड़ो कमु न आहे जेको हिकिड़ी राति में थी वञे या कंहिंजे हिकिड़े लेटर लिखण सां थी वञे। ईअं जेकॾहिं हुजे हा त असां वटि रोज़ानी बेसिस ते अलाए केतिरा लेटर अचनि था, त पोइ त पाण सिर्फ़ु लेटरबाज़ी में ई पूरा थी वञूं। मदीजी पार्क जेको आहे हिन वक़्तु तव्हांजे लिस्ट में आहे, तव्हांजे निगाह में आहे, कुझु करण जे हवाले सां तव्हांजी ख़्वाहिश जी आहे? जी बिल्कुलु बिल्कुलु, मां त पंहिंजे पार्क जे हवाले सां ॾाढो काफ़ी जेको आहे सो हुते कमु बि कयो आहे। तव्हांजो बेनज़ीर पार्क आहे, शाहनवाज़ इन पंहिंजो शाही बाग आहे, गणेश बाग जंहिंखे लियाकत बाग बि चवनि था उहो बि आहे, ऐं हीउ मदेजी वारो पार्क जेको आहे या इन खां अलावा पंहिंजी तव्हांजी लखी जे बिल्कुलु लखी ऑफिस में जेको AC जो ऑफिस आहे उन जे पोयां हिकिड़ो पार्क आहे, उहो इहे सभु मुंहिंजे नज़र में आहिनि। इनशाला सभिनी खे रिहेबिलिटेट कंदासीं।